अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। पाकिस्तान जी दुनिया में नई तारीख़ सरजी वई। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट जी पहिरीं औरत जज तौरु कसम खणी वरितो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जस्टिस आयशा मलिक खे कसम खणायो। जस्टिस आयशा मलिक सुप्रीम कोर्ट जी पहिरीं औरत जस्टिस बणिजी वई। कसम खणण वारी तक़रीब में जजिस, अटॉर्नी जनरल ऐं सीनियर वकीलनि शिरकत कई। मुल्क में कोरोना विघे गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 8 ॼणा हयाती विञाए वेठा। 7,195 नवां मरीज़ साम्हूं अची विया। 57,401 माण्हुनि जे टेस्ट जे नतीजे में 7,195 माण्हुनि में कोरोना वायरस हुजण जी थी। वायरस जे पखेड़ जी शरह 12.53 रही। NCOC जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं मुल्क में 29,105 माण्हू वबा सबबि फौत थी चुका आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास इमरान खान जी सदारत हेठि 3 वॻे थींदो। इजलास में मकानी इदारनि जी चूंडुनि जे मामलनि ऐं वॾनि शहरनि में मेयर जे उम्मीदवारनि जे नालनि ते सलाह मशवरा कया वेंदा। वज़ीर आज़म पार्टी मामलनि ते बि अहम हिदायत ॾींदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻूणे मरकज़ी इतलात सेक्रेटरी अहमद जवाद पार्टी मेंबरशिप ख़त्म करण ख़िलाफ़ अदालत में वञण जो ऐलान करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे अहमद जवाद चयो आहे त खेसि पार्टीअ मां गैर क़ानूनी तौर ते कढियो वियो आहे। PTI जो कारकुननि ऐं वोटर इमरान खान जो असल चेहरो सुञाणे चुको आहे। हिन क़ौम सां 74 वरियनि में एॾो वॾो दौलाव न थियो आहे। चंडो मीरली फुर दौरान मज़हमत ते ज़ख़्मी थियल नौजवान फौत थी वियो। हिकु ॾींहुं अॻु फुर दौरान मज़हमत ते हथियारबंदनि दुकानदार हाफ़िज़ रफ़ीक जोगीअ खे ज़ख़्मी करे छॾियो हो। ज़ख़्मी रफ़ीक जोगी खैरपुर जे सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम धणीअ हवाले करे छॾियो। दुकानदार जी फौतगीअ जे इतलाह ते संदसि घर में कोहराम मची वियो। शांगला ऐं ॿियनि मथाई इलाक़नि में बर्फ़बारी ऐं मींहुं शांगला ऐं ॿियनि तालुकनि में बिजली जो निज़ाम दरहम बरहम। PDA में ज़िले इंतिज़ामिया खे लेटर जारी करे छॾियो। लेटर में ज़िले इंतिज़ामिया खे हिदायतूं जारी कयूं वयूं त कंहिं बि अणवंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ लाॻापियल इदारा अलर्ट रहनि।